हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 278 उर्स जूं 3 ऐं आख़िरी ॾिहाड़े वारियूं रस्मूं भिटशा में जारी आहिनि। उर्स जी आख़िरी ॾिहाड़े जे हवाले सां दरगाह भिटाई जी सजादा नशीन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी पारां दरगाह भिटधणी जे हाल ते धागनि जी रस्म अदा कई वई। उर्स मुबारक जी पुॼाणी वारी रस्म दौरान सैयद खावर हुसैन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते पहुची गॾियल दुआ घुरी। दुआ घुरण जी रस्म में भिटाई जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। उन मौक़े ते सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी चयो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सॼे आलम जो रहबर ऐं अल्लाह ताला जो वली आहे। संदसि दर ते लखें माण्हू बिना कंहिं ज़ात ऐं रंग नसल जे फैज़ वठनि था। उन चयो आहे त उर्स जे पहिरें ॾींहं खां पुलिस शहरनि ऐं ज़ाइरीन खे तंग कंदी रही आहे। शहरनि खे पंहिंजनि घरनि ॾांहुं बि नथो छॾियो वञे ऐं ज़ाइरीन खे पैसनि जे एवज़ शहर में दाख़िल थियणु ॾिनो वियो।